अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे जी अचण वारियूं क़िस्तूं ॾाढियूं ज़बरदस्त ऐं सनसनीखेज़ थी चुकियूं आहिनि। ऐं इंट्रस्टिंग ॻाल्हि इहा आहे त अचण वारी क़िस्त में दोस्तों हाणे शेर अली जेको क़दम खणणो आहे उहो त अलॻि रहियो, लेकिन हाणे छा मूसा जो केस मथां मीर हथु खणंदो या मीर वाक़ई जेको आहे मूसा खे सज़ा ॾियाए छॾींदो? न दोस्तों, ईअं न थींदो। बिल्कुलु तव्हांखे ॿुधायां, मीर इहा ॻाल्हि कंदो, मूसा खे थोरो तंग करण जी कोशिशि कंदो, तूं क़बूल कर, तूं कयो आहे त मां तोखे छॾाए सघां थो। लेकिन उते जेको आहे मूसा चवंदो तूं भली फांसी ॾियाए छॾ, लेकिन तुंहिंजे अॻियां कोन झुकंदासीं। लेकिन मीर पोइ केस मां हथु खणी ईंदो आहे, मूसा वारा दोस्तों जेल मां छुटी ईंदा। लेकिन सिजावल ऐं अकबर पोयों छॾाए विया कंहिंखे सोढल खे। कल्ह बि मां तव्हांखे किस्त में ॿुधायो ईअं ई कंदा, ऐं उहे किस्त में हिन किस्त में छॾाया आहिनि। ऐं जीअं बख़्तरनि ख़बर पवंदी, मीर बि पंहिंजी चाल खेॾे इन्हनि खे फायरिंग करे डुड़ाए छॾींदो ऐं भावल परेशान थींदो, वक़्तु परेशान थींदा त इहा गेम असां केरु खेॾे वियो। भई नवाब खान जे माण्हुनि खे चकमो ॾींदो मीर, ऐं अहिड़े हिसाब सां इंतज़ारु कराए उन्हनि खे पूरो करे छॾींदो। ऐं वक़्तु ऐं भावल जूं नज़रूं ओभर पासे हूंदियूं। पोयों जेको आहे ऐं सिजावल ऐं अकबर सोढर खे छॾाए आराम सां निकिरी विया। ऐं शेर अली जेको क़दम खंयो आहे, जीअं मोटी ईंदो सिजावल शेर अली जी ॻाल्हि ॿुधो त उहो छितो थी पवंदो शेर अली जे मथां। शेर अली थोरो घणो क्रोध करे सिजावल जे घर मां हलियो वेंदो, लेकिन मायूं हूंदियूं आहिनि उते। पोइ सिजावल ख़ान छितो थींदो आहे त मुंहिंजे घर जे अंदरि छो घिरियो शेर अली। दोस्तों, वीडियो पुॻो पुॼाणी ते सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ख़ुदा हाफ़िज़।